ॾखण वज़ीरिस्तान में दहशतगर्दनि सां विढ़ में पाक फ़ौज जा 6 जवान शहीद। पाक फ़ौज जी कार्रवाई में 4 दहशतगर्द भी मारिजी विया। 2 ज़ख़्मी। पाक फ़ौज जे तर्जुमान जो चवणु आहे त पाक फ़ौज मुल्क मां दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ सरगर्म आहे। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ चयो आहे त हुकूमती निज़ाम में तब्दीली मुमकिन नाहे। माज़ी जी हुकूमत जो तसलसल जारी रहंदो। निगरान हुकूमत जी बुनियादी ज़िम्मेवारी आम चूंडुनि लाइ भरपूर सहकार करणु आहे। क़ाइदनि ऐं ज़ाब्तनि जी संगीन भेनकड़ी ते मुदाख़लत करे सघिजे थी। पार्लियामेंट मुदो पूरो करे चुकी आहे। सेनेट कमु करे रही आहे पर क़ानून साज़ी मुमकिन नाहे। बडगराम में चेयर लिफ्ट ख़राब थियण सबबि 7 शागिर्द समेत 8 शागिर्द फासी पिया। ख़ौफ़ सबबि शागिर्द बेहोश। पाक फ़ौज जे 2 हेलीकॉप्टरनि तरफ़ां फाथल माण्हुनि खे कढण लाइ इमदादी कार्रवायूं तेज़। चेयर लिफ्ट में फाथल माण्हुनि खे पाणी, दवाउनि ऐं खाधे पीते जी शयुनि जी फरहामी। पाकिस्तान रेंजर्स भारत जे स्मगलिंग जी वॾी कार्रवाई नाकाम बणाए छॾी। 29 जुलाई खां 3 अगस्त ताईं मुदाख़लत जी कोशिशुनि में 6 भारतीय स्मगलर गिरफ़्तार। ISPR जो चवणु आहे त गिरफ़्तार भारतीय शहरी मंशियात ऐं हथियारनि जी स्मगलिंग में मुलविस आहिनि। गिरफ़्तार भारतीय शहरनि में फिरोजपुरा जो रहवासी गरमेट सिंह, शंदर सिंह, जोगिंदर सिंह ऐं विशाल सिंह शामिल आहिनि। मुस्लिम लीग नून जी चीफ ऑर्गेनाइज़र मरियम नवाज़ खे शुगर मिल केस में सुप्रीम कोर्ट मां वॾो रिलीफ। नेब मरियम नवाज़ जी ज़मानत रद्द करण बाबति दरख़्वास्त वापसि वठी छॾी। सुप्रीम कोर्ट दरख़्वास्त वापसि वठण जी बुनियाद ते उकलाए छॾी। नेब जो चवणु आहे त नेब तरमीमुनि खां पोइ इदारे जे केस ते इख़्तियार बाक़ी न रहियो आहे। सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सखर में DIG ऑफिस अॻियां धरणो। कलम धणियुनि जमात इस्लामी जे अमीर सिराज उल हक़ समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जी वॾी अंग में शिरकत। अॻवान जो चवणु आहे त सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़त्ल जा मुख्य जवाबदार अञा ताईं गिरफ़्तार न थियण पुलिस जी नाअहली आहे। सिंध जे निगरान हुकूमत तरफ़ां IG सिंध खां पोइ कराची पुलिस में वॾे पैमाने ते तब्दीलियुनि जो फ़ैसिलो। जावेद आलम उहिदे खे कराची पुलिस चीफ जे उहिदे तां हटाए IG जेल्स बणाइण जो फ़ैसिलो। ख़ादिम रिंद खे कराची पुलिस जो नओं चीफ बणायो वेंदो। इमरान याक़ूब मिनास खे चेयरमैन एंटी करप्शन ऐं मुनीर शेख खे PIG मोटरवे बणाइण जो फ़ैसिलो। नवाब शाह जी मोबाइल मार्केट में धाड़े ऐं बदअमनी ख़िलाफ़ शहरियुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त पुलिस जी नाअहली सबबि शहर में को बि माण्हू महफ़ूज़ न आहे। हथियारबंद खुलेआम शहर मां फुर लुट करे रहिया आहिनि। उडेरे लाल बेजो पलीचाणी स्टेशन में बदअमनी ख़िलाफ़ शटबंद हड़ताल। STP समेत मुख़्तलिफ़ धुरियुनि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। DSP मटियारी तरफ़ां अमन जी ख़ातिरी खां पोइ धरणो ख़त्म करण जो ऐलान। लखी ग़ुलाम शाह में बदअमनी ख़िलाफ़ शहरियुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त पुलिस मुनमान क़ाइमु करण में मुकमल तौरु नाकाम थी चुकी आहे। पुलिस जी नाअहली सबबि फुर लुट जा वाक़िआ आम थी विया आहिनि। कुंभ वेझो अताई डॉक्टर पारां मुबैना ग़लत इंजेक्शन लॻाइण सबबि ॿारड़ो फ़ौत। ॻोठ वाहिद बख़्श गोपांग में 4 सालनि जो अलाह बचायो। गोपांग फ़ौत थियण बाद डॉक्टर क्लिनिक छॾे फ़रार। पुलिस पहुची कंपाउंडर खे गिरफ़्तार करे वरितो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में करंट लॻण सबबि 4 ॼणा फ़ौत। सुल्तानपुर वेझो बिजली जो करंट लॻण सबबि नौजवान फ़ौत। ॻोठ हासिल वाहण वासी मस्तानो नौजवान वहीद अली जोने जो करंट लॻण सबबि फ़ौत। लाश अस्पताल मुंतक़िल। शहदादपुर वेझो ॻोठ हाजी मोहम्मद इब्राहिम डेथो में पाणी जी मोटर मां करंट लॻण सबबि रिटायर्ड पुलिस एहलकार सदोरो ख़ान डेथो फ़ौत। ऐं श्रीलंका में अफ़गानिस्तान ख़िलाफ़ पहिरीं वनडे मैच में पाकिस्तान जी बैटिंग। फ़ख़्र ज़मान, बाबर आज़म ऐं मोहम्मद रिज़वान वॾो स्कोर न करे सघिया।